बिरा रोड में रेती पाड़े जे मुख़्तलिफ़ घरनि में हिकी राति में 8 खां वधीक चोरियुनि जूं वारदातूं, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि में सख़्तु ताव ऐं ॻणिती जी लहर छायल आहे। गुज़िरियल राति जब्बार मलिक जे घर मां हज़ारें रुपया रोक रक़म, यामीन मलिक, सलीम मलिक जे मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान चोरी। रबन कल्होड़े जा 2 मोबाइल फ़ोनी रोक रक़म, हनीफ़ मलिक जे घर मां 3 मोबाइलूं, जॾहिं त अकबर जत जे घर मां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं हज़ारें रुपया रोक रक़म नामालूम चोर खणी फ़रार थी विया। मुतासिरनि हनीफ़ मलिक, निसार महर ऐं ॿियनि सख़्तु एहतिजाज करण जो त पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं माण्हुनि जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ करण में नाकाम आहे। हुननि चताव ॾिनो त 2 ॾींहं अंदरि चोरी थियल रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान वापसि न करायो वियो त भिरिया रोड थाणे आॾो सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।